परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु गोविंद दोनों खड़े काके लागू पाए। बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो मिला। हरिओम तत्सत। हरिओम तत्सत। हरिओम तत्सत। हरिओम तत्सत। बालकपणे जो दुख हिन में तुम बनी चित्त को चित्त चेतक चित्त भयो। छोकरे वारी बाबे खे अची चयो कि अम्मा त चए थी पुट जीअं मुख ॾिसण जे लाइ पंहिंजो मुंहुं ॾिसण जे लाइ जी ज़रूरत आहे। दर्शनी नेत्र सिज माना सुञाणप। अहिड़ीअ तरह सां मुख आत्मा पंहिंजो पाण पंहिंजे पाण खे ॼाणण जे लाइ टिनि शयुनि जी ज़रूरत आहे। जीअं हिते मुख ॾिसण जी ज़रूरत आहे तीअं टिनि शयुनि जी ज़रूरत आहे। उहे कहिड़ियूं टे शयूं कि अम्मा ॿुधायो त पवित्र अदा कीअं तुंहिंजे घर जा आहिनि हिते? तुंहिंजी घर वारी आई आहे हिते? जयराम जी श्री राम। अम्मा चयो आहे त जीअं मुख ॾिसण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे कर्म जी, ॿी थींदी आहे उपासना जी, ॿी थींदी आहे ज्ञान जी। वेद में टे कांड आहिनि। कांड माना भाग। हिकु भाग में आहे कर्म, ॿिए में आहे उपासना, टे में आहे ज्ञान। श्रवण ज्ञान, मनन ज्ञान, ध्यान ज्ञान, साक्षात्कार ज्ञान। नित कर्म, निमित कर्म, काम्य कर्म, अध्यात्म कर्म, अधिदेव कर्म, अधिभूत कर्म, वेदी भक्ति, राधा भक्ति, परा भक्ति आदि कहिड़ी कंहिं महिल कर्म जी ॻाल्हि हलंदी, कंहिं महिल उपासना जी ॻाल्हि हलंदी। ॾिसो बुनियाद भित ऐं चित जो संबंध आहे न पाण में कि कर्म उपासना ऐं ज्ञान जो संबंध आहे। उपनिषदनि में जेके वेदांत जा ग्रंथ आहिनि, वेदांत जे ग्रंथनि में निश्चय इहो करे छॾिजे त हिन में आत्मा ऐं परमात्मा खे हिकु करे ॼाणायो। ॿियो को संशय भरम अंदर में न रखिजो। हिन में द्वैत ॿोइत हे इहो न, इहो यकीन करे छॾिजे त जेके वेदांत जा ग्रंथ आहिनि, गीता, उपनिषद वग़ैरह, उन में आत्मा ऐं परमात्मा खे हिकु करे ॼाणाया विया। श्री राम। हे जेके ॿिया वीचार आहिनि, भाई सेवा करियो, पूजा करियो, सत्संग करियो, चङा कम करियो, बुरी संगत, बुरा संकल्प, बुरे कमनि खां किनारो, सुठो संग, सुठा संकल्प, सुठा कम करियो। इहे सभई पंहिंजे मन जे सुधारे वास्ते आहे। मन जी सुधारे जी ज़रूरत आहे कि मन जे सुधारे जी ज़रूरत आहे। मन जे स्तर न हूंदे त ॻाल्हि ॿुधी कोन सघंदी। हुनखे मूं छो चयो त हीअं जेको नोड़ी वेठो करे छॾे ॾे, हीअ वृत्ति आहे न, कि हुन में न हूंदी त हीअं न थी सघंदो। वृत्ति माना ख़्यालु हेॾां हुन में थियो त पोइ हिकिड़ी ॻाल्हि कुझु ॿुधंदो कुझु न ॿुधंदो। के मायूं आहिनि या बालक हीअं या वेठियूं स्वीटर या ॿियो मिड़े ठाहींदियूं, कथा वेठियूं ॿुधंदियूं, पोइ
ऐं जिते हूंदो आहियां न पोइ मां हिनखे ॾिसंदो आहियां चवंदो बाबा छॾे माई हुजे मावड़ो हुजे जयराम जी हुनखे चवंदो आहियां तूं छॾे श्री राम। त हाणे हीअ ॻाल्हि जेका हले थी उहा हले थी वेदांत जी जो टियों कांड आहे ज्ञान जो, ज्ञान जी ॻाल्हि हले थी जेकी तव्हां ॿुधो न उहो बि सुठियूं ॻाल्हियूं कीअं त मां ज़रूरत आहे न ॻाल्हियुनि जी ठीकु आहे न त हे बि हिन जी बि ज़रूरत आहे आत्मबोध वास्ते की आत्मबोध वास्ते असांखे खपनि अहिड़ा वीचार जंहिंमां आत्मा जो बोध थी गपोड़ा गिरधर चयो आहे गपोड़ा को भाषा का संस्कृत का को गपोड़ा पारसी अंग्रेजीपन हो गपोड़ा को अरबी ब्रह्म ज्ञान बिन विद्या सब जूं पाक में डरबी कह गिरधर कंवराए वेग समझे को मोड़ा जाकर आत्म लहे भला ऐं सोई गपोड़ा त उहा ई ॻाल्हि आहे सुठी जंहिंसां जिज्ञासु सत्य जे ॻोल्हा खे आत्मा जो बोध थिए उहे वीचार उहे ॻाल्हियूं ॿुधे श्री राम। हाणे छोकिरे चयो बाबे खे त बाबा अम्मा त चए थी जीअं बाबे ॿुधायो तूं पुॼाणे थो त मुख ॾिसण जे लाइ दर्शनी खपे नेत्र खपनि सिज खपे ऐं टे शयूं हिन मां हिकिड़ी न हूंदी त मुख न ॾिसी सघंदी सम्झो नेत्र आहिनि दर्शनी आहे सिज आई कोन हाणे उदय न ॾिसंदो छा मुख न ॾिसंदो सिज जी ज़रूरत आहे सम्झो सिज आहे नेत्र आहिनि दर्शनी न आहे ॾिसी सघंदो मुख न ॾिसी सघंदो ठीकु पियो चवां न था जयराम जी नेत्र आहिनि सिज आहे दर्शनी न आहे न ॾिसंदो वरी दर्शनी आहे सिज आहे नेत्र न आहिनि त बि न ॾिसी सघंदो ठीकु आहे न त हिते टे शयूं खपनि हिकु मुख कहिड़ो आहे की मुख आहे जेकी असीं आहियूं सो हाणे साईं असीं त हे ॾिसो हे वेठा आहियूं कहिड़े हीअ तुंहिंजो शरीर आहे हे कीन तूं खेत्र न आहे कृष्ण चंद्र ॿुधायो आहे भगवत गीता अध्याय 13 श्लोक 1